इम्प्रॉपर फ्रैक्शन यानी उबतो अणपूर। उबतो अणपूर यानी इम्प्रॉपर फ्रैक्शन में हमेशा अंश छेद खां वॾो हूंदो आहे या अंश छेद जे बराबर होंदो आहे। इन में ॿिनि क़िस्म जा हिसाब थींदा आहिनि, ॿ तरीक़ा हूंदा आहिनि। मिसाल 1 5/2। 5/2 मथियों हिस्सो हेठे खां वॾो आहे। मथे हिस्से खे असां चवंदासीं अंश यानी न्यूमरेटर ऐं हेठे हिस्से खे असां चवंदासीं छेद यानी डिनोमिनेटर। अहिड़ो को बि हिसाब जेको नज़र अचे जंहिंजो अंश वॾो हुजे छेद खां त उहो इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे। हाणे असां मिसाल 2 सम्झंदासीं जंहिंमें अंश ऐं छेद ॿई बराबरि आहिनि। 5/5 हिन में मथियों हिस्सो हेठे हिस्से जे बराबरि आहे यानी साॻिया ई आहिनि। अंश छेद ॿई बराबरि आहिनि। मथियों हिस्सो अंश आहे, हेठियों हिस्सो छेद आहे। अहिड़ो को बि हिसाब जेको अव्हांखे नज़र अचे जंहिंजो अंश छेद खां वॾो हुजे या अंश छेद ॿई बराबरि हुजनि, साॻिया हुजनि त उहो इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे यानी उबतो अणपूर आहे। हाणे अचो त उबते अणपूर खे वधीक सम्झूं यानी इम्प्रॉपर फ्रैक्शन खे वधीक सम्झूं। 5/3 7/5 9/9 4/4। 5/3 हिन में अंश छेद खां वॾो आहे। 7/5 हिन में बि अंश छेद खां वॾो आहे। 9/9 अंश छेद बराबरि आहिनि। 4/4 हिन में बि अंश छेद ॿई बराबरि आहिनि यानी साॻिया आहिनि। हाणे अहिड़ा के बि हिसाब जेकी तव्हांखे नज़र अचनि जंहिंजो मथियों हिस्सो अंश हेठे हिस्से छेद खां वॾो हुजे या अंश छेद ॿई बराबरि हुजनि, साॻिया हुजनि त उहो इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे यानी उबतो अणपूर आहे। असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब करियो ऐं हिन वीडियो खे लाइक करियो ऐं पंहिंजे दोस्तनि में पिणु शेयर करियो। थैंक्स फॉर वॉचिंग।